नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी हाजी मोहम्मद अकरम वसाण पारां ॻोठ कुनरो जे दारुल उलूम हिफ्ज़ अल क़ुरान मदरसे में अज़मत क़ुरान कॉन्फ्रेंस मुनक़द थी। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था कंडियारी में अकील अहमद वसाण जी रिपोर्ट में। मदरसा दारुल उलूम हिफ्ज़ुल क़ुरान ॻोठ कुनरो लॻ कंडियारी हिकु क़दीमी दर्सगाह आहे जंहिंमें केतिरा ई तालिब इल्म हर साल हाफ़िज़ुल क़ुरान थींदा आहिनि। हिन साल 11 तालिब इल्म क़ुरान पाक हिफ़्ज़ करे चुका, जंहिंजी ख़ुशीअ में हाजी मोहम्मद अकरम वसाण तरफ़ां 6 सालियाना आलीशान अज़मतुल क़ुरान कॉन्फ्रेंस ऐं दस्तार बदी जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें उलमान ख़िताब पिणु कयो, जंहिंमें अब्दुल मुजीब कुरैशी साहब, सबक़तुल्लाह साहब, गुल हसन ज़वर साहब ऐं असदुल्लाह खेड़ो साहब ख़िताब करणु फ़रमायो आहे। हाजी अकरम वसाण तरफ़ां हाफ़िज़ुल क़ुरान तालिब इल्मनि में क़ुरान शरीफ़ जा तोहफ़ा पिणु ॾिना विया ऐं दस्तार बंदीअ में पीर बेर शरीफ़ वारनि जिन दस्तार बंदी पिणु कई। महिमाननि में सजाद वसाण, मैशूक अली वसाण ऐं अली रज़ा वसाण, जावेद वसाण ऐं ॿियनि सवें माण्हुनि शिरकत कई। जेको ॾाढा सुभाणे अल्लाह चवंदो हिन साल मदीने वेंदो, घणो करे त मूंसां गॾु हलंदो। अज़मत क़ुरान कॉन्फ्रेंस में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। कैमरामैन मंठार थे में गुलाम मुस्तफ़ा अशर सां गॾु अवामी न्यूज़ अकील अहमद वसाण कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।